सांगड़ ज़िले की सियासत में मुल्की लेवल ते नालो कमाईंदड़ अवामी सियासत ते यकीन रखंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA शाज़िया अता मरी शुरुआती सियासत का वठी अॼु ताईं अवामी सियासत के तरजीह ॾिनी आहे। पंहिंजी पार्टी के कायद शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के नज़रिए ऐं फ़लसफ़े ते हलंदे पार्टी के मज़बूत ऐं मुनज़्ज़म करण में किरदार अदा कयो आहे। पार्टी सांस एतमाद कंदे खेसि पार्टी की इतलात खाते की ज़िम्मेवारी भी सौंपी आहे। पार्टी जो दिफ़ा ऐं मुल्की सूरत हाल समेत अवामी मसइलनि ते हमेशह असेंबली जो फ्लोर हुजे या को ॿियो अवाम जे ऐं मुल्की मसइलनि ते संदसि आवाज़ हमेशा बुलंद रहियो आहे। तो 2011 में से मेरा तजुर्बा है और 10 में भी जहां जहां आया होगा। फिर हेस्को ट्रांसफॉर्मर्स देता था, बिजली की मशीनें लगती थी पानी निकालने के लिए। इस वक्त हेस्को को पता ही नहीं है कि हमारे कहां कहां फ्लड एरिया में ट्रांसफॉर्मर पहुंचने हैं। अगर हम उन्हें फोन भी करते हैं तो दे आर अनअवेयर। सर, हेस्को को प्लीज पाबंद करें। शाज़िया अता मरी पंहिंजे वॾड़नि जी सियासत के मैदान में अवामी ख़िदमत ऐं अवाम सां ॾुख तोड़े सुख में गॾु रहणु सिखियो हो। इन 216 सांगड़ की क़ौमी सीट तां तारीख़ी सोभ हासिल करण खां पोइ तक जे अवाम सां मुसलसिल राब्ते में रहणु, उन्हनि जे ख़ुशियुनि तोड़े ग़मनि में गॾु हुजणु हिन सियासी अॻुवाण जो मंशूर आहे। पाण तक में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराइण सां गॾोगॾु ॾुखियुनि हालतनि में अवाम खे अकेलो न छॾियो आहे। इतने सांगड़ में को बेड़ो तरक्याती कम कोन थिया। हींअर जो पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई 2007 का वठी तकरीबन रिकॉर्ड तरक्याती कम थिया आहिनि। उन अदी शाज़िया अता मरी जी MNA थी सोभारी थी आई, उन खां पोइ तमामु घणा तरक्याती ते कम कराए अथसि। पोइ बोड आली बरसातूं हुजनि, कोरोना वबा हुजे, कहिड़ी बि अहिड़ो को मर्ज़ हूंदो आहे या उन में तकरीबन आवाम सां पीपल्स पार्टी सां कुलो कुलो में मिलाए उहो कमु कंदा आहिनि हिते। ऐं हिते रोडनि जा हींअर टाइम जेको 2018 खां पोइ ॼार विछाए विया आहिनि। अदी जो हल्को आहे MNA 216 जी MNA आहे। उन में जेको आहे कंडियारी खां तव्हां ॾिसंदव पेरूमल चौक ताईं कमु हले पियो। ऐं ॿियो दोस्तमंद मोड़ खां 6 किलोमीटर रोड पहिरीं थियो, वरी 4 किलोमीटर वधायो उहो सिकंदर मरी ताईं माना रोड थियो आहे। ॿियो बोबी गांठी दिलशाग ताईं इहो बि रोड कमु हले पियो। ॿिया बि जेके काफ़ी ॻोठनि जा लिंक रोड आहिनि, किलोमीटर फरलांग, उन में काफ़ी स्कूल बि आहिनि, वाटर सप्लाई स्कीमूं आहिनि। जीअं तव्हां हीअं ॾिसो पेरूमल में पब्लिक हेल्थ जे तरफ़ां तकरीबन 2.5 करोड़ जी स्कीम जो कमु हले पियो। वाटर सप्लाई अॻु में ई आहे रनिंग में, पर वरी ॿी नई हिकिड़ी स्कीम ठहे पई, 2.5 करोड़ जो प्लान आहे। उन में RO प्लान लॻंदो, पब्लिक हेल्थ जी स्कीम आहे वाटर सप्लाई जी। उन खां पोइ तव्हां पेरूमल में ॾिसो ॿिया बि करोड़नि जा कम हली रहिया आहिनि। CC आहे, उन में ड्रेनेज आहे, डिस्पोजल तलाउ ठहनि पिया, ड्रेनेज जा तमामु घणा तरक्याती कम अदी पंहिंजे हल्के में कराया आहिनि। उन में तालको जाम नवाज़ अली आहे, तालको सांगड़ आहे, तालको सिंजोरो बि कुझु लॻे थो, तालको खिपरो आहे। ऐं जेको आहे माण्हुनि सां उन्हनि जो मेल मिलाप, मरणा परणा सॾ में आहे। उन जा भाउ आहे ऐं उनजी भेण आहे, उनजो फर्ज़ंद आहे उसामा मरी, उहे तमामु घणो हिते अवाम सां गॾु आहिनि हर टाइम। ऐं हिते जेके बि रोड अदी वारनि ॾिना आहिनि उन्हनि सां सभई ॻोठनि खे फ़ाइदो आहे। कोई हिकिड़ो फ़र्ज़ी न, पर सभई ॻोठनि खे उन्हनि जे कम रोड मां उन्हनि मां फ़ाइदो थिए थो। अदी असां सां हर टाइम राब्ते में आहे। अदी आहे औरंगज़ेब आहे, अदी कुरत लेन सेनेटर आहे, उहा बि आहे। ऐं असांजो कमुकार थिए थो माण्हुनि जो, असां कमु कयूं था जेको असांजे वसार आहे। NA 216 तक जे सर्वे दौरान काफ़ी अहिड़ा ॻोठ भी नज़र आया जिते PPMNA जूं अवामी ख़िदमतूं नज़र आयूं। सर्वे दौरान तक जे अवाम कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॿुधूं। पर इहा तकलीफ़ मां जेको ॾिसंदो रहियुसि, कंहिं बि माण्हू जेको बि आयो वोट वठी हलियो वियो, कंहिं बि कमु न कयो। हींअर महिरबानी आहे अयूब वसाण साहिब जी हाजी जी, जंहिं असांजी गर्मी में अची मदद करे ऐं सर्वे कराई ऐं इहो चयो आहे त भेण शाज़िया मरी खां इनशाला तव्हां कराए था ॾियूं। ऐं ॿिए ॾींहं ते असां ॿुधण में आयो त भेण शाज़िया मरी जेको आहे सो असांजो रोड मंज़ूरु कयो आहे 10 किलोमीटर जे दोसू मोड़ खां सामारी मोरी क्रॉस करे सिकंदर मरी ताणी, जंहिंजो त तमामु असांजे वॾो हिकिड़े ॻोठ जो कोन्हे, 100 ॻोठ जो कोन्हे, पर हिते हज़ारनि ॻोठनि जो फ़ाइदो मिलियो आहे। ऐं इनशाला उमेदु आहे त असांजा बाक़ी जे कम रहियल आहिनि से बि इनशाला भेण असांखे कंदी। भेण शाज़िया मरी खां सवाइ कंहिं न असां इमदाद ॾिनो, न डीज़ल ॾिनी, न पाणी कढरायो। जंहिं मोहम्मद अयूब वसाण असांखे डीज़ल बि ॾिनी, पाणी बि कढरायो, भेण शाज़िया जेको आहे सो राशन बि पहुचायो, हर शइ ॾिनी। इन खां अलावा असांखे का बि शइ कोन मिली आहे। अवामी सियासत ते यकीन रखंदड़ तक जी अवाम जे उम्मीदनि ते पूरो हलंदड़ MNA शाज़िया अता मरी ईंदड़ इलेक्शननि में भी सुरखरू नज़र ईंदी। एडी कुंभर, सांगड़। इसकी भी हम मजम्मत करते हैं। जहां महंगाई की बात करते हैं,
वहाँ आप सैलरीज नहीं बढ़ा रहे, वहाँ आप पेंशनर्स को पेंशन नहीं दे रहे, बढ़ाना तो दूर की बात है। फिर आ जाएं कि जी ये सारी चीजें ये कर क्यों रहे हैं। IMF के आगे घुटने टेक चुकी है ये हुकूमत।